सदाए थी सबका बुख न बासे का जही तेही ज़ात जी जंबश काने जा मूसा अलैसा जा जी बिठो न करे। सभी साथियों के मुझे तरफा अस्सलाम वालेकुम जीअं तमां असफुल्ला अनवार पब्लिक सेकेंडरी स्कूल हुसैन बख्श वयो में क्लास 10 जो शागिर्द बहैसियत लतीफ़ी संगत जो चेयरमैन निहायत शुक्रगुजार आहियां। अनवार वेलफेयर लतीफ़ी संगत अनवार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन घोटके जंहिंजे शागिर्दनि जी भलाई व बहबूद शऊर लाइ पंहिंजी ज़ेरी तंज़ीम लतीफ़ी संगत जो बुनियाद विधो ऐं पंहिंजे साथियुनि जो जंहिं मूं ते एतमाद कंदे मूंखे लतीफ़ी संगत जो पहिरियों चेयरमैन बणायो। मां अनवार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन घोटके में पंहिंजे लतीफ़ी संगत खे यकीन ॾियारां थो त तंज़ीम जी मंज़ूर शुदा मक़सदनि लाइ पंहिंजे समूरियुनि सलाहियतुनि सां ख़िदमत कंदुसि। आऊं एक ॻाल्हि वाज़े कंदो हलां त लतीफ़ी संगत का यूनियन काउंसिल का यूनियन सियासी तंज़ीम न आहे पर हिकु समाजी तंज़ीम जेका ज़िले घोटके जे सभी मिडल हाई ऐं हायर सेकेंडरी स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि जी भलाई लाइ कमु कंदी, जंहिंजो तारुफ़ इन रीत आहे। शागिर्द जी सलाह मुसलत खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त अनवार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन घोटके जे तरफ़ां शागिर्दनि लाइ हिकु मरकज़ी तंज़ीम जोड़ी वई जंहिंजो नालो लतीफ़ी संगत रखियो वियो आहे। कमु करण जी हद ही तंज़ीम अनवार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जी रजिस्ट्रेशन मुताबिक़ ज़िले घोटके जे समूरनि निजी ऐं सरकारी स्कूलनि में तंज़ीम जी मंशूर मुताबिक़ कमु करण जे पाबंद हूंदी। दस्पतो हिन तंज़ीम जी मरकज़ी ऑफिस अनवार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन घोटके जी इंतज़ामिया हेठि सिंध एजुकेशन फाउंडेशन जी माली मदद सां हलंदड़ अनवार पब्लिक सेकेंडरी स्कूल हुसैन बख्श वयो में हूंदी। मक़सद हिन तंज़ीम ठाहिण जा हेठियां मक़सद रखिया विया आहिनि जंहिं मुताबिक़ ही तंज़ीम कमु करे सघंदी। शागिर्दनि जी समाजी शऊर पैदा करणु, शागिर्दनि जा तालीमी मसइला उजागर करणु, ज़िले जे स्कूलनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जी छेटा भेटा मुक़ाबला मुनक़िद कराइणु, ग़रीब शागिर्दनि जी माली सहायता करणु, शागिर्दनि जा स्टडी सर्किल्स ठाहिणु, ज़िले जे स्कूलनि जे शागिर्द जे विच में गैर निसाबी सरगर्मियूं मुनक़िद कराइणु, ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में शागिर्दनि लाइ इस्लाही सेशन्स मुनक़िद कराइणु, ज़िले जे शागिर्दनि तरफ़ां लतीफ़ी संगत जो रिसालो छपाइणु, रुकनियत लाइ अहलियत क्लास 6 खां क्लास 12 ताईं, उमिरि 11 सालनि खां 18 सालनि ताईं जा सरकारी तोड़े निजी स्कूलनि जा शागिर्द हिन तंज़ीम जा रुकन थी सघंदा, जेके पढ़ाई में भड़ ऐं रोज़ानो जी हाज़िरी 90% रखंदड़ हुजनि, जंहिंमें कंहिं बि नशे और शइ खाइण जा आदि न हुजनि, स्कूल में हर लिहाज़ खां सुठी साथ रखंदड़ हुजनि। रुकनियत हासिल करण जो तरीक़ो ज़िले घोटके जो शागिर्द तंज़ीम तरफ़ां ॾिनल रुकनियत जो फारम जे ज़रिए दरख़्वास्त ॾेई सघे थो त तंज़ीम जी मरकज़ी एग्ज़ीक्यूटिव कमेटी फारम जी जांच पड़ताल करण खां पोइ फारम क़बूल या रद्द करे सघे थी। रुकनियत जो फार्म रद्द थियण ते ख़्वाहिशमंद शागिर्द अनवार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन घोटके जी मरकज़ी एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ खे रुकनियत बहाली लाइ दरख़्वास्त ॾेई सघनि। ख़्वाहिशमंद शागिर्द तंज़ीम जो रुकन तंज़ीम तरफ़ां मुक़ररु कयल रुकनियत जी फ़ीस अदा करण खां पोइ थी सघंदो। मां ज़िले जे सभिनी शागिर्दनि खे जेके रुकनियत लाइ अहल आहिनि दावत ॾियां थो त लतीफ़ी संगत जा रुकन थी शागिर्द जी फलाह व बहबूद लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। तव्हांजे मुंतज़िर लतीफ़ी संगत साथ सलामत सिंध सलामत जिते बि हुजो आबाद हुजो। आमीन।